दिखार मौला मिठो मदीनो दिखार। शहजादो चाचड़ तो दर स्वाली आस पुजाए मोटाए न खाली। शहजादो चाचड़ तो दर स्वाली आस पुजाए मोटाए न खाली। शहजादो चाचड़ तो दर स्वाली आस पुजाए मोटाए न खाली। शहजादो चाचड़ तो दर स्वाली आस पुजाए मोटाए न खाली। आहिन तो में लखों में दूं, आहिन तो में लखों में दूं। वञा मदीने मुलाई दूं, वञा मदीने मुलाई दूं। बाग मदीने देवार मौला मिठो मदीनो ॾेखार, मिठो मदीनो ॾेखार मौला मिठो मदीनो ॾेखार, मिठो मदीनो ॾेखार मौला मिठो मदीनो ॾेखार। जेके दोस्त पहिरीं प्यारा ॾिसी रहिया आहिनि हींअर उन्हनि जा तमामु थोराए थो असांजे हिन तरह जा साईं सैयद सगुरा इशफाक हुसैन शाह ऐं ॿियो दोस्त कहिड़ो साईं ॿुधायो पिए? सजाद हुसैन साईं सजाद हुसैन शाह बि ॾिसे थो अब्दुल्ला शाह ॻोठ मां अलॻि। उन्हनि जो वॾी महिरबानी। हाफ़िज़ मज़ार साहिबु तव्हांजे साईं साम्हूं लाइव आहे। सुभान अल्लाह, रहमतुनि ऐं बरकतुनि वारे महीने में हिकिड़ी नंढड़ो प्रोग्राम जामिया मुहम्मदी मस्जिद जे अंदाज़ सां रखियो वियो आहे। जेके दोस्त पहिरीं प्यारा ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे इहा बि गुज़ारिश कंदुसि त वधि खां वधि हिन प्रोग्राम खे शेयर कंदा। हीअ बि यकीनन हिकिड़ो नंढड़ो नेकी जो अमल आहे, हिन मां इंसान खे सवाबदारनि हासिलु करे सघंदा। त हींअर नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदासीं। तमामु मशहूरु ऐं मारूफ़ नात आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकु मोहम्मद आहे सभिनी सुहबारनि में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिकु मोहम्मद आहे सभिनी सुहबारनि में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ सूह यूसुफ जी ॾिसी औरतुनि हथ ज़ान क्या जन मोहम्मद खे ॾिठो तने सिरड़ा बि कुर्बान क्या। है सूह यूसुफ जी ॾिसी औरतुनि हथ ज़ान क्या जन मोहम्मद खे ॾिठो तने सिरड़ा बि कुर्बान क्या। ॾिठा हुस्न जमाल हबीबादा को अवेस बणिया को बिलाल बणिया को सिद्दीक़ फारूक गनी हैदर तको लोकां दा लजपाल बणिया। जैसी नजर न मुड़दे दी पवन इवें जाबिर दा है मिसाल बणिया। सारी उम्र प्या मोहसिन ईद मला तेरा मालिक आमिना दा लाल बणिया। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ सूह यूसुफ जी ॾिसी औरत
तन हथ ध्यान क्या जन मोहम्मद खे ॾिठो तन सिरड़ा भी कुर्बान क्या यूसुफ जी ॾिसी और तुन हथ ध्यान क्या जन मोहम्मद खे ॾिठो तन सिरड़ा भी कुर्बान क्या जन मोहम्मद खे ॾिठो तन सिरड़ा भी कुर्बान क्या ज़ुलेखा जो पिरी है सजण हर दिल आ नशीन ज़ुलेखा जो पिरी है सजण हर दिल आ नशीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन है रात जो अचे त गुम थियल सुई भी ज़ाहिर थी पवे चंद्र चांदो की में अचे त चंद्र शर्मंदो थी पवे रात जो अचे त गुम थियल सुई भी ज़ाहिर थी पवे चांदो की में जे अचे त चंद्र शर्मंदो थी पवे चांडोकी में जे अचे त चंद्र शर्मंदो थी पवे अहिड़े चेहरे पाक वारो सब जो वा सैयद अमीन अहिड़े चेहरे पाक वारो सब जो वा सैयद अमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन एक मोहम्मद आहे सभिनी सूंहवारनि में हसीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ कुल हिस्सा प्यारे हुस्न जा था लिखन 40 हिकु मिलियो यूसुफ खे बाक़ी ॿिया 39 है कुल हिस्सा प्यारे हुस्न जा था लिखन 40 हिकु मिलियो यूसुफ खे बाक़ी 39 हिकु मिलियो यूसुफ खे बाक़ी ॿिया 39 से मोहम्मद के मिला महबूब थियो नूर मुबीन से मोहम्मद के मिला महबूब थियो नूरम मुबीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए महेसर ईद थी वई जो मिलियो आली जनाब जंहिंजी ज़ियारत करण सां हज अकबर जो सवाब हे महेसर ईद थी वई जो मिलियो आली जनाब जंहिंजी ज़ियारत करण सां हज अकबर जो सवाब जंहिंजी ज़ियारत करण सां हज अकबर जो सवाब अहिड़े चेहरे पाक वारो सब जो वा सैयद अमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। तमाम खूबसूरत साईं महेसर साहब जी शायरी लिखियल वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह रब्बुल आलमीन सोने अरबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बिनी जहाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो। आख़िर में हिकिड़ी सदा ऐं इल्तिजा आहे, उहा अवां जे आॾो पढ़ंदासीं, पोइ इंशाअल्लाह प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदो।
अब्दुल लतीफ़ आबासी अर्शी सिकंदरी साहब जी शाइरी आहे जेके हाजी मदीने पाक वेंदा आहिनि पोइ उन्हनि खे तव्हां असां सदा कहिड़ी कंदा आहियूं त साईं आबे ज़मज़म खई वञिजो, खजूर खई वञिजो, इहा ई इल्तिजा हूंदी आहे। ऐं इन खां वॾी ॻाल्हि त उन्हनि खे इहो बि ञापो ॾींदा आहियूं त सुहिणे साईंअ जे रोज़े अतर ते असांजा सलाम चइजो, ॾाढा सुभाणे लाइ। आख़िर में इल्तिजा उन खां पोइ प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचो। असांजो दोस्त अयाज़ अहमद सुमरो साहिबु कराची खां ॾिसी रहियो आहे ऐं दोस्त कादरी तहरीक जा दुबई मां डायरेक्ट असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि। उन्हनि जो वॾो तमामु न्याय थोरो लख थोरानी पिरी प्यारनि जा। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। महबूब जे शहर मदीने मां गिटियुनि जी खाक खयूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो सजण खे सलाम चयूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। उन मिटीअ जे मटु नाहे जग सारो वध सोन खां आहे प्यारो। उन मिटीअ जे मटु नाहे जग सारो सॼे मुल्क खां आहे मदीनो प्यारो। वध सोन खां काबू कयूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। सुठियूं सुखिणियूं यार जे पार जूं सभु ओ मूंखे अखियुनि ते सारो रब। हाय सुठियूं सुखड़ियूं यार जूं यार जे पार जूं सभु मूंखे आहिनि अखियुनि ते सारो रब। ओ मूंखे आहे अखियुनि ते सारो रब। आबे ज़मज़म थोरो भरियूं अचजांइ। आबे ज़मज़म थोरो भरियूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। हाल अब्बासी लतीफ़ हीणो थियो आ ओ दर्द जुदाई वारो बीणो थियो आ। हाल अब्बासी लतीफ़ हीणो थी पियो आ ओ दर्द जुदाई वारो बीणो थी पियो आ। ओ दरख़्वास्त दीदार लॾिनियूं अचजांइ। ओ दरख़्वास्त दीदार लॾिनियूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। अदा हाजी मदीने वञे थो पियो त सजण खे सलाम चयूं अचजांइ। दोस्तो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। हाफ़िज़ साहब ॿिनि मिंट लाइ दुआ कयो। मुंहिंजा करीम रब असांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह हुज़ूर में क़बूल व मंज़ूर फरमाए। आमीन। मौला करीम हिन भलारे महीने जे सदक़े में हिन नेकी जे कमरे में असांखे हाल मुता रहम आमीन। शामतूं मुसीबतूं दूर फरमा। आमीन। बीमारनि खे शफ़ा अता फरमा। आमीन। रे औलादनि खे सालिह नेक औलाद अता फरमा। आमीन। कर्ज़दारनि जा कर्ज़ दूर फरमा। आमीन। मौला करीम पंतन पाक के बेनमाज़नि खे निमाज़ी बणा। आमीन। बेरोज़ातनि खे रोज़ात बणा। जन रोज़ा रखिया आहिनि पंहिंजी बारगाह खुदावंदी में क़बूल व मंज़ूर। या अल्लाह करीम जेके रहियल रोज़ा आहिनि असां सभिनी खे
पंहिंजे बाज ऐं फज़ल सां रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। आमीन। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक या अस्तगीस या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक या अस्तगीस अक्सिनी या सय्यदा रस या नबी खैरुल बशर गौर कर गमगीन जो नूर नाफि नामर अल्लाहुम्मा सल्लि सलातन कामिलतन व सल्लिम सलाम ताबन अला सय्यिदना मुहम्मदिन तनहुल बिल उक़द व तनफरज बिहिल कुर्ब व तुक़दा बिहिल हवाज व तनार बिहिल रग़ाइब व हस्नुल ख़वातिम व यस्तस्क़ल तमाम व अला आलिहि व असहाबिहि फ़ी कुल्लि लम्हतिन व नफ़्सिन बिअददि मा आमीन बिरहमतिक।